अस्सलाम वालेकुम माया तव्हांजो पंहिंजो अमरला बाज़ार। अॼु मुंहिंजे अकाउंट जो ॿियो व्लॉग आहे। तव्हांजी सपोर्ट खपे, तव्हां सपोर्ट कोन पिया करियो। अॻे व्लॉग ते बि व्यूज़ घटि आया आहिनि। अॼु मुंहिंजो प्यारो दोस्त ज़मील लिगारी बि आयल आहे। उन सां बि ख़ूब सारियूं कचारियूं कंदासीं ऐं पोइ हलंदासीं सॼे ॾींहं जी तव्हांखे ॾेखारींदासीं व्लॉग। हाणे व्लॉग खे स्टार्ट था कयूं। हाणे अची वियासीं, मुंहिंजो प्यारो दोस्त ज़मील लिगारी वेठो आहे, हिन सां मिलंदासीं। ओ जाना वालेकुम सलाम, ख़ैर ज़ोर तयार। ही मुझे सोटा शमशेद बाज़ार वेठो आहे, मुंहिंजो दोस्त आयो आहे। कचारी कयूं पिया असां ऐं बाक़ी सॼे ॾींहं जो व्लॉग तव्हांखे ॾेखारींदासीं। तव्हांखे पसंदि अचे लाइक कमेंट ऐं शेयर ज़रूरु कजो। निकिता आहियूं कमरे मां। हाणे ही मुंहिंजो प्यारो दोस्त आहे, ही ॾिसे पियो थोरा तोता वग़ैरह आहिनि, इहे ॾिसे पियो। हू वियो आहे मुंहिंजो सोट जमशेद बाज़ार गाॾी करणु। ॿिन्हिनि कुझु दोस्तनि सां बि मिलणो आहे। तव्हां मूंसां गॾु रहिजो आख़िर ताईं, मुंहिंजे व्लॉग खे इंजॉय कयो। हिकिड़ी बाइक बीठी आहे, ॿी बाइक पोयां अची वई आहे। हाणे असां वञूं था। तव्हां आख़िर ताईं मूंसां गॾु रहिजो, मुंहिंजे व्लॉग में इंजॉय कंदा रहो। कादर बाज़ार की दुकान से वो थोड़ा कमकार करे पियो, फारिग थिए तो फोन सां मिलंदासीं, खूब सारियूं कचारियूं कंदासीं। मूंसां आख़िर ताईं तव्हां गॾु रहिजो। प्यारो दोस्त कादर बाज़ार अची वियो, हाणे हिन सां मिलणु। हलो उस्ताद, हाणे हिन सां मिल बि सही, अखो हाणे मिले पियो। वाह, असांजो प्यारो दोस्त अची वियो। पाण कोन मिलंदासीं हा न, वॾो माण्हू थी वियो बाबा बाबा बाबा। प्यारो दोस्त आहे कादर बाज़ार जो ही दुकानु आहे। असां हींअर हुन वटि वेठा आहियूं। प्यारो दोस्त हिन सां मिलणु आयो आहे ऐं अॻिते ताईं मूंसां गॾु रहिजो। चांहि घुराई आहे कादर बाज़ार असांजे जानी भाउ। हाणे असां चांहि पीअंदासीं। चांहि गरम आहे थोरी घणी, सभई वेठा आहिनि। बाक़ी असां चांहि पी पोइ अॻिते रवाना थींदासीं, तव्हांखे ॾेखारींदासीं। मूंसां गॾु रहिजो। थूंदा असांजो हिन हिकिड़ो दोस्त आहे जंहिंजो नालो शेज़ाद लिगारी आहे। भाउ खे हुन सां मिलणो आहे। हाणे असां हितां निकिरूं था। ही मुंहिंजे संगत वारा आहिनि। कादर बाज़ार नथो हली सघे छो त हिन जो दुकानु आहे। बाक़ी ज़मील लिगारी आहे हिनखे तव्हां सुञाणंदा हूंदा, जमशेद बाज़ार मुंहिंजो प्यारो भाउ ऐं हू मुंहिंजो सोट आहे। हाणे असां निकिरूं था, मूंसां गॾु रहिजो मुंहिंजे व्लॉग में आख़िर ताईं। हाणे असां निकिरूं पिया शेज़ाद लिगारी लाइ। हीअ असांजी गाॾी आहे। पोइ हीअ अचे पियो कादर बाज़ार जी दुकान तां। हाणे असां निकिरूं पिया शेज़ाद लिगारी लाइ, मूंसां गॾु रहिजो। शेज़ाद लिगारी जी दुकान ते, पर धणी आहे कोन बाबा। धणी घुमे वतो। असां उन दुकान ते वेठा आहियूं पर धणी ज़ाहिर ई कोन्हे। उन दुकान में अॼु हाणे वेठा आहियूं पर धणी घुमण फिरण में लॻो पियो आहे बाबा। न पुछो, अॼुकल्ह दुकान ते आईनी कोन। हाणे साम्हूं अचे पियो नवाबज़ादो। तो हाणे हीअ अचे पियो ख़ानज़ादो। बाबा टुटियो आहे दुकान ते वेहण जो, हिते ई घुमण फिरण थियो। लिगारी साहब हाणे मिले पियो वेयो। साहब बोतल वठी आयो आहे। हाणे असां पी पियासीं। पहिरियों घणेई हिनखे झलियोसीं, भाउ बोतल पी वरिती। वेठो आहे, असां बोतल पीऊं पिया ऐं अॻिते आख़िर ताईं व्लॉग में मूंसां गॾु रहिजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। असां फ़िलहाल ॻोठ जे तरफ़ रवां दवा आहियूं। ख़बर न आहे पोइ ॻोठ जी तरफ़ छा थींदो छा न। मूंसां गॾु रहिजो, जेको थींदो तव्हांखे ॾेखारींदासीं। मूंसां गॾु रहिजो। सभिनि दोस्तनि खां थी आयासीं। हाणे हिन भाउ जो टंडोलो यार पियो घुरां, इन जो घोटु टंडोलो यार। हाणे टंडोलो यार ॾेर आदो आहे,
जको ब्लॉग में थियो तो तव्हांखे ॾेखारींदासीं नेक्स्ट ब्लॉग में हिते ई एंड कंदासीं मूंसां गॾु रहिजो लाइक आहे हुनजी चेन ॾेई ई मां चेन चाढ़े ॾिठी वठी हलियो मुंहिंजा हथ थी विया कर हाणे गाॾी जो कमु करायूं था ॾिसूं था छा लाइ चेन ॾेई वई सही सही गाॾी जी ओच जो चेन ॾेई वई मूंसां गॾु रहिजो आख़िर ताईं मुंहिंजे ब्लॉग गाड़ी के न सिर्फ आयल थोड़ो जाम ॾिनल हुनजे करे गाड़ी थोड़ी मिस्टेक करे चेन लही वई को मसलो ना आहे गाड़ी वरी सेट थी वई आख़िर ताईं मूंसां गॾु रहिजो अॻे मां चवां कोई शाइर ॿुधा पर शाइर कोन थो ॿुधा को बि शाइर ॿुधा मूंखे को बि हुजे ईअं न कर कुझु बि कोन मूंखे कोई शाइर त ॿुधा वे कोई शाइर ॿुधा मूंखे को पहिरीं तो चयो को तोखे ॿुधायां थो हाणे छो कोन वियो ॿुधाई इहा ॻाल्हि शाइर छो न थो ॿुधाई में जेको बि कुझु हो मां तव्हांखे ॾेखारियो जेका बि सूरत हाल हुई तव्हांखे मूं ॾेखारी जेको संगत सां खिलबोक थी हुन हमरा सां जेका नलके ते खिलबोक थी असांजी गाड़ी थोरी ख़राबु थी वई उहा बि सेट कराईसीं तव्हांखे सभु कुझु ॾेखारियोसीं हाणे तव्हांखे जेकर मुंहिंजो ब्लॉग पसंदि आयो हुजे लाइक कमेंट शेयर ऐं सब्सक्राइब मुंहिंजे चैनल खे ज़रूरु कजो हाणे मिलंदासीं पंहिंजे नेक्स्ट ब्लॉग में अल्लाह हाफ़िज़।